इते खे ॿुधायूं त नौशर फिरोज़ भरिसां 12 सालनि जी शागिर्दियाणी सां मुबैना जिंसी ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शागिर्दियाणी स्कूल वञी रही हुई त जवाबदार खेसि खंबे वञी फसल में ज़्यादती कई। मुतासिर शागिर्दियाणी खे मेडिकल लाइ लेटर जारी कयो वियो। पुलिस जो चवणु आहे जवाबदार सद्दाम खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक कार्रवाई कई पई वञे। अहम ख़बर आहे नौशेरो फिरोज़ मां, जिथे 12 सालनि जी शागिर्दियाणीअ सां मुबैना जिंसी ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। शागिर्दियाणी स्कूल वञी रही हुई त जवाबदार खेसि खंबे वञी फसल में ज़्यादती कई। पुलिस जो चवणु आहे मुतासिर शागिर्दियाणी खे मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे। जवाबदार सद्दाम खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक कार्रवाई कई पई वञे। पुलिस जो चवणु आहे नौशेरो फिरोज़ भरिसां 12 सालनि जी शागिर्दियाणीअ सां मुबैना जिंसी ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। शागिर्दियाणी स्कूल वञी रही हुई त जवाबदार खेसि खंबे वञी फसल में ज़्यादती कई। पुलिस जो चवणु आहे मुतासिर शागिर्दियाणी खे मेडिकल लाइ लेटर जारी कयो वियो आहे। जवाबदार सद्दाम खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक कार्रवाई कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी ज़ाहिद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, नौशेरो फिरोज़ जे भरिसां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिथे जवाबदारनि हिकिड़ो आहे मासूम निंगरी सां जेको आहे स्कूल वेंदे ज़्यादती कई आहे। 12 सालनि जी शागिर्दियाणी खे जिंसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे। ॻोठ अटल बोयो में न्याणी आमना जेका आहे रिन जेका स्कूल वञी रही हुनखे जिंसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे। जवाबदार शागिर्दानी खे फसल में खणी वञी ज़्यादती जो निशानो बनायो। मुतासिर शागिर्दानी स्कूल वञी रही त ही वाक़ियो पेश आयो आहे। मुतासिर शागिर्दानी खे मेडिकल जे लाइ अस्पताल मोकिलियो वियो आहे। जवाबदार सद्दाम खोसो खे गिरफ़्तार कयो आहे ऐं हिन जे ख़िलाफ़ जेको आहे निंगरी सां ज़्यादती जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। जी।